अस्सलातु वस्सलामु अलैका रसूलुल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका रहमतुल लिल आलमीन। सवाल कयो आहे मोहम्मद इस्माइल कादरी। उहो त चए त असां वटि ॿाराड़ी में अक्सर ईअं थींदो आहे जो औरतूं हिक ॿिए खां खंडु या अटो कंहिं थांव में ओधर कंदियूं आहिनि ऐं उन थांव में वापसि कंदियूं आहिनि, उहो जाइज़ आहे? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहा सूरत कर्ज़ जी आहे ऐं कर्ज़ ॾियणु ऐं वठणु ॿई जाइज़ आहिनि, बल्कि सुन्नत मुबारका आहे। जीअं मिशकातुल मसाबी में हदीस मुबारका हुआ, हज़रत अब्दुल्ला बिन अबी रबिया रज़ियल्लाहु ताला अन्हु चयो त इस्तक़रद मिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरबईन अल्फन। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखां 40,000 कर्ज़ वरितो। फ़जाअहू मालुन फ़दफ़हू इलैहि, जॾहिं पाण वटि माल आयो त पोइ मूंखे वापसि ॾिनऊं। इन हदीस मुबारका में मालूम थियो त कर्ज़ ॾियणु ऐं कर्ज़ वठणु ॿई जाइज़ आहे, बल्कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारका आहे। यादि रखो त कर्ज़ जो ॾे वठि करणु पोइ उन में लफ़्ज़ कर्ज़ या हुजनि या उन जे अलावा ओधर जा हुजनि त बि उनखे कर्ज़ शुमार थींदो, पर मिसली शइ हुजे। जीअं फतावा शामी जे अंदरि आहे त काल अए बे लफ़्ज़िल कर्ज़े व नहविही अए कद्दैन। जेकॾहिं हिक ॿिए खे शइ वठण या ॾियण में कर्ज़ जो लफ़्ज़ इस्तेमालु कयूं या उन जहिड़ो को लफ़्ज़ इस्तेमालु कयूं जीअं ओधर वग़ैरह, त उनखे बि कर्ज़ शुमार कयो वेंदो। पाणुनि जो मिसाल ॾींदे फरमायूं अॻियां, आतिनी दिरहमन ले अरुद्द अलैक मिसलहू। मूंखे दिरहम ॾे त आऊं तोखे बाद में उन जहिड़ा वापसि करे ॾींदुसि। त हाणे इन लफ़्ज़नि में जेकॾहिं का शइ वरिती अथईंसि त इनखे बि कर्ज़ शुमार कयो वेंदो। इन मां मालूम थियो त जेकॾहिं को शख़्स या का औरत ॿिए खे चए थी त मूंखे अटो ॾे त आऊं तोखे वापसि वराए ॾींदुसि, अहिड़ो ई अटो ओतिरो ई, या चए थी त मूंखे खंडु ॾे ऐं ओतिरी तोखे बाद में ॾींदुसि, त इहो बि कर्ज़ शुमार थींदो ऐं कर्ज़ ॾियणु ऐं वठणु जाइज़ आहे, पर उन में कमी ज़्यादती न हुजे। मसलन 1 किलो ॾेई वरी बाद में 1.5 किलो करे वठणु, इहो जाइज़ न आहे, इहो व्याज में शुमार थींदो। वल्लाहु आलम बिस्सवाब।